के स्टील जे डंडे जे भर में बीठो मस्जिद जो बाह लगो तो हुजे ही वरी तो चप्पू रखे चुमे चप जो रखी त टांडो लगुस ये करे पड़ते हटो बेटा के क्या चाहिए किसी गास दी भी मर किदा है क्या मर किदा हाँ जागो था गाला वरी यार ही दे के दे रहा आगे दिन मर किदा है क्या मर किदा अरे इहो मर के किथे तो पत्तो त तरह पदी जने जहन्नम जे भड़कंदड़ बाह में हलन जने टांडा जहन्नम जा जबल जेरा सी उडामदा जने काफरन जूं दई डाठो उठ जेरियूं सा जबल जेरियूं थी वियूं जने शक्रियूं फिरी वी पहुंचे माखी भलिया सुभान अल्लाह चलो चलो वअौहा रब्बुका इलन नहल अन इत्तखज़ी मिनल जिबालि बुयूतन व मिनश शजर व मिम्मा यारशून सुम्मा कुली मिन कुल्लि समरात फसलुकी सुबुल रब्बिक ज़ुलला माखे खे रब कुरान में बयान फरमायो उनमें शिफा रहमत मकसद ते अचा मुझा सुन्नी भाइरो का माखी तो खादी का मुंह खादी मगर वह हुसैन चो सुभान अल्लाह राजा चो आला हज़रत तो बयान फरमाए शहद ख्वारे लुआदे जुबाने नबी मदीने जे मीर सोने हुसैन के पंजे पेरन ते विया मथे जो छिक्यों हुसैन पंहिंजा पेर गोरन ते रखिया मथे जो छिक्यों हुसैन पंहिंजा पेर महबूब जे ढाकुन ते रखिया हाणे हुसैन जा चप मुस्तफा जे चपन जे साम्हूं आया चप चपन ते लगी विया अखियूं अखियुनि में मिली वियूं नक नक सां मिली वियो मदीने जी मीर ज़बान ॿाहिरि कढी हुसैन चूहा माखी थी मिले जंहिं जहिड़ी हिते त कान्हे पर जन्नत में त कान्हे वाह वाह क्या तो चले शहद ख्वारे लुआदे ज़बाने नबी चाशनी जीरे इस्म पेला खूं सलाम मुस्तफा जाने रहमत पेला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पेला सभई पढ़ो के वरी इए ता के दुखो तो लगे त मता चाचो तो कावर जी पवे खुली पर मुस्तफा जाने रहमत पेला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पेला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पेला ही हुसैन भला सोने हसन जी आला हज़रत तो बयान फरमाए वो हसन जितना सईदुल असखिया तू बे सखिया बियो बे सखिया पियो बे सखिया वाह मुझे शेर खुदा दिलबर जा दिलबर पुट हजरत हसन तुंहिंजी सखावत दरवाजे खे कंहिं ठड़कायो आहे इमाम हसन दरवाजे ते आयो फकीर मिस्कीन बीठो आहे ॿे निहारियो ॿीड़ियुनि ते पैसा विञाइण वारा टीवीअ ते विञाइण वारा डिश ते छा ते खीर जो डब्बो फिर साइकिल पे खीर विकरी पैसा डिशे ते ॾेई मोटी आए अरे छा पैसा काॾे कई बाबा कुरान डब्बो हारजी पियो वरी हलाली पुट परे खां पधरा सुमार सिधा त फिरी कन हूंदा इहा डिश हिन निहारियो तव्हां मुसलमाननि जी गैरत खे ललकारे
मुझे कामिल मुर्शिद सजन साईं दामत इनायत हुजन ॿुधायो त अमेरिका में हिकु सिंधी डॉक्टर जो आहे, एडो काबिल आहे, एडो माहिर आहे। उते हिकिड़ी बीमारी जी तहक़ीक़ करणी हुई, वस करे बीठा अमेरिका जा डॉक्टर न पिया ॿुधाए सघनि, न पिया सम्झी सघनि। हिन सिंधी डॉक्टर उन बीमारी जो सही इलाज कयो, ॿुधायो त हिन में ही ॻाल्हि आहे, ही ॻाल्हि आहे। एतिरो अमेरिका जा डॉक्टर उन खां मुतासिर थिया जो सिंधी डॉक्टर खे जो सुभाणे तुंहिंजे दर ते ईंदासीं, तोखे मुबारक ॾियण ईंदासीं, सलाम करण ईंदासीं। सुबुह जो दरवाजे ते बीठो हुयो, उहे अमेरिकी डॉक्टर मुस्लमान कोन हा, काफ़िर हा। उनखे मुबारक ॾियनि, सलाम ॾियण जे लाइ छा कयूं जो सजदो था कनि सिंध जे डॉक्टर खे, सजदो सिंध जे डॉक्टर खे सजदो था कनि त सलाम आहे तुंहिंजे इल्म खे। पर साईं फरमाइनि था त नतीजो छा निकितो आहे, उन सिंधी डॉक्टर जी न्याणी ये डिशूं विशूं ॾिसी हिकिड़े यहूदीअ ते आशिक़ थी पई। जागो छा, ॻाल्हायो त सही, इहा ॻाल्हि न ॻाल्हाईंदो न। 3 रुपए जो होटल ते 3000 जी डिश जे अंग्रेज न करे त उघारा थी बीहो त पैसा कमाईंदो त तव्हां तयारु आहियो। ख़ुदा जे कहर खां ॾिजो मुस्लमान, अल्लाह जे दमर खां ॾिजो मुस्लमान। इस्लामी पर्दो आहे, इस्लाम में हया आहे, इस्लाम में गैरत आहे, इस्लाम में तक़वा आहे, इस्लामी परहेज़गारी आहे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीयो, इहे फज़ूल ख़र्च बंदि कयो। चओ सुभान अल्लाह, चओ अल्लाह ताला जी ज़ात बरकत जे प्यारे हबीब जो बचो हज़रत हुसैन बि शानदार, हसन बि शानदार, दर खर्चो आहे। साईं दरवाज़े ते आए, फ़कीर बीठो आहे मिस्कीन। साईं चयो ॾे ख़बर बाक़ी आयो आहे। साईं अल्लाह जे नाले ख़ैरात ॾे जेकी थी सघे, जेकी ॾाढा ॻाल्हि मूंखे चवे हा त चवां यार मुंहिंजा 2 मदरसा बाबा, मां 5 में पूरी हा। तोखे चवे हा कि अञा ॾिसी कोन थो, मिल पेमेंट कान कई आहे। ॿिए खे चई हा साईं ॾिसो था पिया त कणिक 2 जी पूरी मसा। ॿिए खे चई हा साईं ॾे ख़बर ॾिसी फसल मुअल आहे। चौथे खे चवे हा अञा ॾंडो लॻो कहीं पिनी तो, शर्म कोन थो थी। मगर वाह मुंहिंजा सुहिणा अली तुंहिंजो बच्चो नथो अची। सुभान अल्लाह, अञा त काथे ॻाल्हि पई आहे, तूं हाणे सघी जो आहे। साईं फरमाइनि था छा थो खपई, साईं जेकी थी सघे रब जे नाले ते ॾे। साईं तो फ़कीर 2 मिंट बीह जा, पाण अंदर जा हल। फ़कीर ॿाहिरि बीठो आहे, दरवाज़े खे वराए, बचड़नि खे पासे ते विहारे, चादर टंगे थो। चए थो हली आ फ़कीर, जेकी कुझु रब जे नाले ते खण। ॻाल्हाए त सही, तूं वरी सुल्फिन खपा, खतरनि जो रंगो खोटाए, कारा कपिड़ा कर, अखलाक न सुधार, कारा कपिड़ा कर। पेर बि, वार बि, दाढ़ी बि, बाक़ी थोरो रहियल आहे बचाए। सखावत करजे मुंहिंजे हसन सुहिणे कई आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि मुंहिंजी अॼु ॻरी आहे, तव्हांखे मां सम्झां थो त नथी लॻे, पर लॻे न लॻे तव्हांजो ऑपरेशन करणो आहे, ऑपरेशन करणो आहे। डॉक्टर खे चवंदे पे यार मूंखे न वढ पर तुंहिंजो फ़ाइदो हूंदो आहे। आंडा गुजूं कढी ॿाहिरि रख ॿाहिरि, तॾहिं इलाज सही लॻंदो आहे। हबीब करीम जा उम्मती आओ, सुहिणे हसन जेकी बि घर में माल हो सब ॿाहिरि कढी ॾिनो आहे। फ़कीर ॿाहिरि कढी त रखियो, पर हाणे खणी छा में चादर जे लाइ मोकल थो घिरे क़िबला, एतिरी मोहलत ॾे चादर वठी जा। साईं फरमाइनि त ॿाहिरि बीह, चादर जेका मूं पंहिंजे बच्चनि जे परदे लाइ रखी आहे, इहा रब जे नाले ते खणी वञ। मता रब जे मुंहिंजे नाले खां चादर मिठी करे छॾी अथई। तॾहिं तो आला हज़रत मैदान में वाह आला हसन हसन
मुजतबा सैयदुल असखिया राकिबे दोष इज्जत ला सलाम मुस्तफा जाने रहमत ला सलाम शमे बज़ में शमे बज़ में हसनैन करीमैन बई शान वारा पर मौजू जो दिलबर हुसैन चओ सुभान अल्लाह। अदा यजीद जो हाकिम हुसैन सुहिणे उन जे हुकूमत खे तस्लीम न कयो। थुल्हनि लफ़्ज़नि में क्या सम्झाया हुकूमत खे तस्लीम चओ ॾाढा ॻाल्हा छो नाहक ते हाणे नाहक ते कोन्हे वो तू कौन थो मञी न चुप चुप तोहफ़ी खे रब ॾिनी अथव पर हुसैन हुजे जो मैदान में लहे चओ सुभान अल्लाह। छा थो चवे हिकु महबूबे करीम जो आशिक़ ॿुधंदव पक चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। चथो कुरान की तौहीन को शब्बीर न माने। कुरान जो कानून हले त छो ज़ुल्म थी। कुरान जो कानून हले त छो शराब हले। कुरान जो कानून हले त छो रिश्वत हले। कुरान जो कानून हले त छो व्याज हले। कुरान जो कानून हले त छो बेपर्दगी थिए। कुरान जो कानून हले त छो मिस्कीन जी इज़त लुटिजे। कुरान जो कानून हले त छो ग़रीब जो अधु चूसो। ॻाल्हायो आहे ॻाल्हायो नथा ॻाल्हायो। असांजी टाउन आहे टाउन 30 35 40 लख ते हलंदी आहे ॻाल्हायो त सही। हे मस्जिद शरीफ़ जो वीचारो आहे ख़िदमत गुज़ार में अब्दुल अलीम टाउन वारनि में मस्जिद ला त ॼण 3 ॾींहं खां वॾे तप वरितो थी ऐं ख़ुदा जे घर लाइ फंड न आहे। जेकॾहिं रात जो हिकु ॼायूं घुराए फंक्शन कयो त टाउन जो पैसो आहे। पूरा बिल ठाहियो त टाउन जो पैसो आहे। पर अल्लाह जे मस्जिद जे लाइ घुरो त टाउन वारनि जो घर ठही थो। असीं को कम वठूं त ॼण रेस हिननि खे चवनि पोइ ॾिसनि था त न कंदासीं त न हूंदासीं मजबूर थी पवंदा। पोइ हाज़िर करे 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 जॾहिं मौलवीअ जी अधु जुती घसंदी आहे त पोइ वाचार थी पवंदो अथनि त भई छॾण वारा न आहिनि। वरी आहिनि वॾा मुस्लमान आहिनि वॾा दरवेश आहिनि वॾा फ़क़ीर पर असल चाहे त क़ुरान जो कानून न आहे। बुराई जे अदम जे लाइ फंड आहे अल्लाह जे मस्जिद जे लाइ फंड न। मुंहिंजे हुसैन खे इहा ॻाल्हि नथी वणे। चओ हुसैन खे इहा ॻाल्हि चओ चओ कुरान की तौहीन को शबीर न माने। वाह दिलबर हुसैन ज़हन कहिड़ो आहे। शैतान के आईन को शबीर न माने। चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। वरी ॿुध कुरान की तौहीन को शबीर न माने। शैतान के आईन को शबीर न माने। इस्लाम का दस्तूर तलब करते रहे वो कुरान का मंशूर तलब करते रहे वो। फासिक के फरामीन को शबीर न माने। हुसैन पाक खे मुरीद कोन ॻाल्हायो। ज़ोरनि ॾियण वारा पेरनि खे चुमण वारा हथनि खे चुमण वारा हुया या न?
यार हेठ वेर अब हुई आया न आवाज सही हुसैन के मुरीद भा हुसैन के पेरन चुमण वारा भा हुसैन के बकर ॼण वारा भा हुसैन के छेला ॼण वारा भा हुसैन के कुकर ॼण वारा भा हुसैन ये न सोचो त मां टंग टंग ते चाहे सुनी रहा मुरीदन जा पादाई जा बादशाही को वतन न हुसैन मकसद हो त ये धरती खुदा दिया हिन ते कानून हले त खुदा जो हले निजाम हले त मोहम्मद मुस्तफा जो चलो सर हाँ बुधो टाउन वारा न था महीने सारे मुझे आयो पर मां इंशाअल्लाह ताला अर्ज कंदुस दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़े आवाज दे या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मुझे दिल बर हसन जो शान अजीबा हुसैन जो शान अजीबा यजीद हुक्मरान थियो जालिम चाहे शराबिया ज़ानिया एतरो भी हया जो पंहिंजन अज़ीज़ान करीबियान मां बिन मुड़ंदो हो तारीख़ शाहिद मौजूदा सबूत मौजूदा हबीबे करीम द उम्मती उन ज़ालिम उन बेदीन उन गुमराह उन शराबी उन ज़ालिम जो पावर हो मुझे हुसैन फरमायो झुक नहीं सकता मुस्लिम गैर के आगे कभी ध्यान तो चें झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी है रवा इस्लाम में बस रब्बे का बैका सुजूद साली पैदा न थो थे जो मां तो पलीत खे मञा तोखे सचो चवां तोखे वोट ॾियां यादि रखो वोट जॾहिं थियनि त उन खे ॾियो जेको सुन्नी हुजे जेको नथा ॻाल्हायो जेको ऐं जे मज़हबी मुआमिलो अचे त मुनाफ़िकी न करे सुन्नियुनि जो खुलियल साथ ॾे सुन्नियुनि जो च ॿुॾ न च सुन्नियुनि जो सुन्नी हुजे सुन्नियुनि जो साथ ॾे न त क़यामत ते ॾिहाए यज़ीद जे टोले सां गॾु जहन्नम में तोखे मज़हब ला तरकणो आहे मज़हब ला करणो आहे मज़हब ला अॻिते वधणो आहे मज़हब जे लाइ मैदान में लहणो आहे दहशत गर्द न आहियूं जहिड़ा कार न आहियूं पर मज़हब प्यारो आहे ईमान प्यारो आहे चओ ईमान चओ 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 वॾे आवाज़ सां चओ ईमान प्यारो आहे महबूब जो शान प्यारो आहे मुंहिंजे दिल पर हुसैन फरमायो सुवाल ई पैदा नथो थिए जो मां तुंहिंजी बेअत कयां हाणे इम्तिहान शुरू थियो खुदा पंहिंजे प्यारनि खे आज़माईंदो आहे जवाब ॾे हिकिड़ा चवंदा आहिनि त अरे नबीअ में ताक़त हुई त पोइ इमाम खे न थिए बचाई निजो शैतान ख़ालिस मां चवां थो जेकॾहिं तोखां को काफ़िर पुछे त अल्लाह खे ताक़त हुई त पोइ ज़करिया नबीअ खे न थिए बचाई त तूं छा चवंदे जवाब दे छा चवंदे नथो चई जवाब मां ॿुधायां चवंदे अल्लाह खे ताक़त आहे पर रब पंहिंजे नबीअ ते इम्तिहान आंदो हो नबीअ खे शहादत जो ॾाज ॾियणो हो नबीअ जे दर्जे खे बुलंद करणो हो दुनिया खे ॾेखारणो हो त अल्लाह जा प्यारा अहिड़ा आहिनि जेके पुसी वेंदा पर बातिल जे अॻियां कॾहिं बि न झुकंदा
ताकत ही तब इमाम खे नथे छॾाई तेईस तो अंधा ओ मदीने जे शान खे न मञण वारा मुहम्मद घोट जा गुस्ताख ऐं बेअदब अल्लाह खे ताकत हुई पंहिंजे नबीअ खे बचाए सघियो पिए पर इम्तिहान हो नबी सां जे दुआनि में बि ताकत हुई पंहिंजे बचे लाइ दुआ घुरे हा थी वञे हा पर ही बि इम्तिहान हो इन इम्तिहान खे भिटाई घोट बयान फरमायो चओ सुभान अल्लाह राजा राजा कहो हमें तो सख्ती शहादत जी निसरो नाज मां काल मोरे बस कहो त बीबी मरियम साण खे बुख पई लगे खजे जे थुड़ खे लोडो ॾे त मेवा था करनि अम्मा साण खे उञ पई लगे इशारो करे त पाणी जा फुहारा था निकिरनि ॻाल्हा 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 ॾाढा ॻाल्हा भला लोडो न दे कुरान पासा में थो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़का हज़रत ज़करिया मिहराब में अचे त अण मुदाता मेवा था जेको रब बीबी मरियम खे ॾेई सघे थो सो मुहम्मद जे बच्चन खे नथो ॾेई सघे ॻाल्हा 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 ॾेई सघे थो न पर इम्तिहान आज़माइश रब जे तरफ़ां पंहिंजे दोस्तनि खे पके करण जे लाइ दुख बि मिलंदा हल तकलीफ़ूं मिलंदियूं हल सख़्तियूं मिलंदियूं हल इन जे करे भिटाई घोट फरमायो सफ़ी शहादत जी निसोरो नाज़ ई छा आहे फ़क़ीर तूं त ॻाल्हा इसाक फ़क़ीर छा आहे नाज़ अरे नाज़ वरी कीअं किथे कदम किथे बाह किथे सिरपार किथे गोश्त जो टुकड़ो किथे छखल किथे रत जा दिग इहो छा जो नाज़ अल्लाह समय तो इन्हें के तहीं न ॾिसो था अमानत सां समझो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून इन्हनि खे मुअल न चओ भली टुकड़ा टुकड़ा हुजनि ज़रा ज़रा हुजनि ये जेरा आहिनि पर तव्हां सम्झो नथा ॿी जाते फरमातो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता इन्हनि खे मुअल चओ तन पर दिल में समझो बि न ये जेरा हल मुरब जा मेहमान हल जंहिं जेरा खाईंदा हल ईअं मुंहिंजे महिमाननि खे मां रब जे तरफ़ां रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे सुभान अल्लाह आजा सुभान अल्लाह हबीबे करीम रऊफ रहीम साहिबे खुल्क़े अज़ीम जो बच्चो हुसैन समय तो मान न मञींदुसि असीं छा चवंदा आहियूं मियां सिर बचाइनि सुन्नत फर्ज़ भली फोत थी वञे हाँ जागी थो अजीब ज़हन अथव हिकिड़ो मवाली ₹30 जी सूट हयईं दम झले जो फह को वञी कई सां हलियो जो हीअं को छिकीस साह बुटिजी वियुसि किरो वञी ॿियो भॼी आयो माण्हू घर छा आखिर क्या थियसि जैसे इजा दर्जा मिलियसि जो न कंहिं गौस को मिलिया न कुतुब एजा दर्जा गाल छोड़ो अरे छा थो कीअं जैसे दम नाल दम निकिल गयसि दम नाल दम निकल गयसि जागी थो खुदा जो कसम हुसैन जो ज़हन हो न अपने माल के खातिर न अपनी जान की खातिर वो मैदान में निकल आए फकत ईमान की खातिर मैदान में आयो रात
हाथ जोड़ता आहियूं मां पंहिंजे बचड़नि सां सलाह थो करे आर्यनि सां सलाह थो करे भेनरुनि सां सलाह थो करे अखियुनि में पाणी अची वियो आहे सभु मशवरो था ॾियनि हुसैन असीं तुंहिंजा पोइ लॻा आहियूं तूं असांजो अॻुवान आहे असीं तुंहिंजा मुक़्तदी आहियूं तूं असांजो इमाम आहे असीं तुंहिंजा रईयती आहियूं तूं असांजो हाकिम आहे असीं तुंहिंजा फरमान बरदार आहियूं तूं असांजो फरमान रवा आहीं हुकुम करणु तुंहिंजो कमु मञणु असांजो कमु आहे सलाह थी त मदीने में ई रहिजे या मदीने खां निकिरजे जागो था अरे मदीने जेके विया आहिनि तन खां पुछो सुभान अल्लाह कहिड़े शान वारो मदीनो चओ सुभान अल्लाह काॾियां चओ आला हज़रत में तो हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो न चवंदे त मां छॾींदोसां न मुंहिंजी नियत आहे त अल्लाह जे क़ुरान ऐं मुहम्मद करीम जे बचड़नि जे शान सां तुंहिंजे दिलि खे टूॿे छॾिया तुंहिंजी नियत आहे वेहण जी ॻाल्हा तूं नथो ॻाल्हाए जी ओढ़ो थी विया वीचारा हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो काबा तो देख चुके काबे का काबा देखो है मदीना तुझे शान रब साईं वरी वरी नसीब करे अल्लाह ताला नसीब करे मदीने के खित्ते इश्क वारे की बोली बुझी मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीबों यतीमों को ठहराने वाले अरब की ज़मीं हरम की ज़मीं और कदम रख के चलना अरे सर कमो क्या है ओ जाने वाले अदब जो मकाम ये ते रब जा वली साहब ॾाढा न खणंदा हा नबी करीम जो प्यारो शहर मदीने में हुसैन जाओ मदीने में नंढो थियो मदीने में वॾो थियो मदीने में परिणियो मदीने में बचड़े वाल थियो मदीने में जिंदगी गुज़ारियई हाणे यज़ीदी दौर सोचे तो मदीने में ख़्वारेज़ी न थे मदीने में नाने जो शहरा बेअदबी न थे छा कजे सलाह करे प्रोग्राम ठाहियूं त भला मके ॾे हलूं असांजो ईमान आहे त मको बि शान वारो मदीनो बि एतिरो शान वारो मको आहे अल्लाह फरमाए थो इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन फीहि आयातुन बय्यिनात मकाम इब्राहीम व मन दखलहु कान आमिना वलिल्लाहि अलन नास हिज्र बैत मन इस्तता इलैहि सबीला वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन पहिरियों घर न अमेरिका जो व्हाइट हाउस हो न क्लिंटन जहिड़े कुत्ते जी का औताक ठहियल हुई जेको मुहम्मद जे उम्मत ते बम पियो वसाए पहिरियों घर ठहियो आहे त रब करीम जो ठहियो आहे पहिरीं जाइ ठही आहे त बैतुल्लाह ठहियो आहे पहिरीं शइ वजूद में आई आहे त काइनात जो क़िबलो वजूद में आयो चओ सुभान अल्लाह साईं करीम जे बचड़े प्रोग्राम थियो सोचे थो मदीने जे साईं खां मोकिलाया कसम से रब करीम जो ॿुधा जंहिंजे कुल्हनि ते सारियूं कयईं जंहिंजे ज़ुबान खे खट मिठे वांगुरु चूसई
जंहिंजे निमाज़ में पुठीअ ते वेही रहे त तेसी ताईं महबूब मथे न थिए जेसी हुसैन राज़ी थी न रहे। छा थो चवे ख़्वाजा अजमेरी चिश्ती बिहिश्ती रहमतुल्लाह अलैह। चओ सुभान अल्लाह। छा चओ छा थो चवे शाहस्त हुसैन हुसैन शाह हुसैन शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन। कहीं चयो अल्लाह ख़्वाजा अजमेरी जंहिं हिंदुस्तान में 90 लख काफ़रनि खे कलमो पढ़ायो। घणनि खे ॻाल्हा ॻाल्हा ऐं हाणे वरी ॿिया बि ईंदा अथव तव्हांजे मस्जिदुनि में कलमा पढ़ो। छो था तो अचनि जे हक़ चयो आहे त वञो इमाम बारगाह में न वञो न ओॾे न उहे चेहरा नसी हूं ए दर्द अबदार असी हूं ए दर्द हक़दार असां खुदा की तारीफ़ उहे डंडा भी न हद काने का अज़ान ॾियणु घुरिजे। छा जी अज़ान सिज मोटंदो काॾे वेंदो सिज चओ काॾे वेंदो बगदाद जो शहर आहे सैयद सगोरे जो शान पियो हले। अल्लामा हलबी थो लिखे हिकु ख़ुदा जे वली मथे निहारो सिज लहे पियो चथो ला तग़रबी या शम्स हत्ता यंतही मदही लिआलिल मुस्तफा वल नजलिही। आओ सिजन अल्लाह जेसी मदीने वारे जे बचन जो शान पियो हले बीठो जो सीरत हलबी मोट 3 जुल्दन में मौजूद मदीने में वठी आयो हां जेसी शान हलियो पे सिज बीठो। मां बेनिमाज़ी न आहियां निमाज़ी आहियां मूंखे ख़बर आहे त निमाज़ थींदी आहे। ॿुधो मां शान ॻाईंदुसि ॿुधो ॿुधो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हज़रत हुसैन मक्की मां निकितो आहे पर मदीने वारे खां मोकिलायो आहे। कंहिंखां मोकिलाइबो आहे जेरे खां या मोल खां ॻाल्हा ॻाल्हा कंहिंखां मोकिलाइबो आहे जेरे खां या मोल खां। हुसैन जो अक़ीदो आहे मुंहिंजो नानो जीअरो आहे मुंहिंजो नानो ज़िंदा दरबार में आयो आहे। अदा अपील रहिजी वेंदी हिन बुज़ुर्ग मस्जिद जी ख़िदमत कई आहे हिन मस्जिद जी हिन खे ख़ुदा वास्ते जंहिंखां जेतिरो पुॼे सो ॾे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि नाने करीम खां मोकिलाए थो नाना साईं रोज़े ते ॾे ते मैं फरियादी आया उम्मत तेरी ज़ालिम है मेकुम सख्त सताया। महबूबन जे दरबार मां अखियुनि आलिन सां मोकिलाए जी जलम मां ख़ातून जन्नती मज़ार ते आहे। इसी के वास्ते जिब्रील गहवारा हिलाते थे हमेशा मैं जन्नत के वो लाला कर खिलाते थे। ओ अम्मा ओ मुझी जीजल अम्मा ओ जन्नत जे औरत दी सरदार अम्मा ओ पर्दीदार अम्मा जो मदीने तई निहारियो मदीने तईब में सिज भर में देर कई आहे मदीने जे साईं दुआ घुरी मौला अॼु देर छाजे लाइ थी आहे इरशाद थियो अलीअ जे घर वञ ख़ातून जन्नत खे आराम मथे जे वारनि मां पर्दो परे थी वियो आहे ढक त पोइ सिजो भरे ओ थाप निमाज़ पढ़े त पोइ सिजो भरे उन्हे ख़ातून जो बच्चो अम्मा जे मज़ार ते आयो। अम्मा
जन्नती मेवा तुझे झोली में खाधा से पीछे के मलाकन पे लोजो खिदमतों में डाढ़ू पे थियूं अज इम्तिहान आयो आ बेटा सन तो दोस्त को हाय दादुला तो मुहब मारा ए खासन खलीलन के सस्तियों सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इन्हीं में आए का उन्हीं गाल असरार जी अमर खां मोकिलाए नानी खां मोकिलाए चाचा खां मोकिलाए मासन खां मोकिलाए मामन खां मोकिलाए हुसैन जो काफ़िलो मदीने खां मक्के हलियो चओ सुभान अल्लाह चओ 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 ॾाढा चओ केॾो प्यारो काफ़िलो आहे सारो नूरानी काफ़िलो आहे अजीब काफ़िलो आहे शानदार काफ़िलो आहे बरकत वारो काफ़िलो आहे वींदे वींदे मक्के में आया चो सुभान अल्लाह मक्के में जो पहुता तो हमरान के खबर पई कंखे जन हजरत अली मुर्तजा के कूफे में शहीद करायो जन हजरत इमाम हसन के जहर ॾियारियो जन मदीने जे मीर जे बच्चन सां कल्ब में वेर रखियो उन्हनि पाण खे सजायो असीं हुबेदार आहियूं असीं अलीअ जे आल जा शिया आहियूं असीं मुहिब आहियूं उन्हनि मुंहिंजे दिल भर हबीब जे बचड़े ॾे ख़त लिखिया छा लिखिया जवाब ॾियो बेटे समय तो कूफन कागज लिखियो विझी विच अल्लाह त असी ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह हे कर हे दे आओ त तख्त ताबे तुंहिंजे केतिरा ख़त हा हिक रिवायत में आयो आहे त जेतिरा माण्हू इमाम मुस्लिम जी बेअत करे चुका हा ओतिरा ख़त हुया उहे साॻियाई हा जेके हथियार खणी करबला में इमाम के शहीद करना आया नथा जो सुभान अल्लाह नथा जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ कमाल आहे मुंहिंजे दिल भर सब्र जो हुसैन चाहे साबिर चओ चाहे शाह हस्त हुसैन बादशाह हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिनाए ला इलाहा हस्त हुसैन शाह हुसैना बादशाह हुसैना दीन हुसैना दीन जी पनाह हुसैना सिर मुबारक दे नहीं यजीद जे हथ में हथ न दे पार मक्के में हा एतरा खत आया जो घोड़े जूं खुरजीनूं भरजी वयूं पर मुस्लिम पाक के मोकिलियूं कूफे वारनि बेअत कई आहे वरी दगा बाद बनिया सुबुह जो गॾा शाम ॾा फिरी विया बटे समय तो धारा ई धारा नथा चओ धारा ई धारा मित्र मुईअ जा नथिया मदी ॾेरनि मन में खिलियो खी कार्या सुबुह थी सारिया त उठन ओता कुन में सब फिरी विया सब भॼी विया सब हथ कढी विया अल्लाह जा मानहाओ इमाम पाक मुस्लिम सुहिणे जी शहादत जी ख़बर रस्ते में ॿुधी कंहिं चयो त साईं मोटिजे इमाम मुस्लिम जे भाइर जो के भला मोटबो कोन हलबो कुदरत वारे खे इहा ॻाल्हि मंज़ूर ही नबी करीम कई साल अॻु में ॿुधा छॾियो हो त मुंहिंजे हुसैन जी करबला जे मैदान में शहादत थींदी फुरात जे किनारे ते शहीद थींदो उहा ज़मीन जिब्रील मूंखे ॾेखारी आहे मिटी खणी ॾेई वियो आहे उहा मिटी ॼण रत बंदी वेंदी त मदीने वारो सम्झो त हुसैन पाक शहीद थी विया
सुने हबीबे करीम जी ज़ात जो बचरो काफ़िले खे वठी आयो हलंदी आयो रढ़ंदी आयो अते करबला जे मैदान में पहुता भेटाई घोट बयान फरमायो त करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं जेरो यजीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मोहन मोड़ियाऊं ॾिसीता तरार दो कैसा विढ़ा गाल्हा गाल्हा कैसा या पाण खे पाणे हुसैन पाक उन जे साथनी बचन यजीदन सां वेड़ के या पाणे पाण खे मारियो ॻाल्हायो त सही कैसा विढ़ा ऐं तूं वरी पंहिंजे पाण खे ही कहिड़ो तरीक़ो आहे ही कहिड़ो सिहन आहे भला मूंखे ॿुधायो केड़ा खटरी हा करबला में कारे कपड़े रंगण वारा अरे हुते त नज़ारो नीह जो होते त इश्क जो मैदान हो होते हक ई सच जी गाल ज़ाहिर करनी हुई हुसैन जा साथी वार ते मैदान में ईंदा हुआ 7 8 9 पानी बंदा 10 ताईं छा बंदा जवाब दे पानी बंद हिते पानी पियो बाक़ी खीर न पियो सुल्फियूं सिधियूं खटूं ऊंचियूं फलसफो आहे सुल्फियूं ॻाल्हा तूं पीअंदो ई छा पोइ ॻाल्हाई छो तूं सुल्फियूं खटूं ऊंचियूं गम खुदा जी ज़ात मुखे तो अकुल अता फरमाए सब्र जो मैदान हो सब्र जी गाल ही मुझे अल्लाह जे कामिल वाली सुने भेटाई सा छा फरमायो फरमाए तुझे भाई जोगी थिया त कर हाल फकीरी जे लिख लिख मिलनी गारियूं तब चवंदो चैद जी कावड़ पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगुर पी त संदोसानी असी तोखे ओडो न चे उते पानी बंद हो रोज़न जो जहान हो इबादत जो जहान हो यजीदी रात जो मुहम्मदी बचरन जे घरन खे फिरन पिया आवाज छाजो थो अचे अमर पर्देदार न्याणियूं खातून जन्नतियूं बचियूं उहे त ख़ामोशी में हुयूं पर जेके मर्द हुया हेॾे निहारियो उन्हनि जे कन था ॾियनि त किथां आवाज़ अचे यासीन वल क़ुरानिल हकीम किथां आवाज़ अचे ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरान लितश्क़ा किथां आवाज़ या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला ऐं हाणे कन ॾे त डाम 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 आवाज़ पियो अचे क़ुरान न महबूब जी ॻाल्हि न दीन न नमाज़ न रोज़ो न ज़िक्र न दुरूद न बगैर डाम 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 अरे किथे मूंखे ॿुधायो सुन्ननि जे किताबनि में ॾेखारियो शीयनि जे किताबनि में ॾेखारियो अंग्रेज के हिस्ट्री से किताब में ॾेखारियो त छा करबला में हुसैन सोने सां गॾु दुहलो हो ॻाल्हायो त सही ॻाल्हायो उते छा हो कुरान हो उते छा हो नमाज हुई उते छा हो ज़िक्र हो उते छा हो अल्लाह जे ज़ात बरकात इबादत हुई हाणे मैदान करबला में आया ॾहीं जी राति पई इमाम हुसैन पाक फरमायो त मूं ख्वाब में ॾिठो त मदीने जो साईं मैदान घुमे ॾाढा चओ ॾाढा चओ केरु मदीने जो साईं दुआ पियो घुरे अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रम अजरा मौला मुझे हुसैन के सब्र बि ॾे सब्र जो सवाब बि ॾे छा पियो घुरे सब्र छा पियो घुरे या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन
सब्र एडी प्यारी शइ आहे। 70 खां 75 जायन ताईं के चवनि था 80 खां 85 84 जायन ताईं क़ुरान में सब्र ई सब्र आहे। हुसैन सब्र जी तलकीन कई आहे, बच्चन खे सब्र सेखारियो आहे। सुबुह जो सिज उभिरियो आहे, जंग जे मैदान में सॾु थियो आहे, केरु मैदान में लह। हुसैन सुहिणे पाण तयारी कई, गुलाम साथी भॼिया दिलबर अवल 80 ॾींदासीं, मूं ॾे निहारिया मूं ॾे 15 मिंट बाद अवल 80 ॾींदासीं। केरु आयो? हज़रत हुर। हज़रत ये नारा हुर का था जब फौज आदा से निकल आए कि देखो क्यों निकलते हैं जहन्नम से खुदा वाले। सुना हुसैन बेअदबी की माफ़ी मिले। अवल यजीदी लश्कर जो सिपाही होस, फौज जो कमांडर होस, विढ़ण जे लाइ आयो होस, पर पाए पांदुगचीअ में अंगण जे अचनि मुंह में मदियूं तन खे ॾिसण सां न ॾिजनि। अब गुनाहे कचायूं कुल ढकण थी ढकजनि, कोई तोड़े कचियूं कनि तॾहिं माफ़ियूं ॾिजनि में धिरा। रखे मुझे दिल भर मोकल ॾिनी, जैसे यज़ीद जे पारां बि अवल मां आयो होसि, अव्हां जे पारां बि अवल मां थो वञा। अचे ललकारी दुश्मननि खे मैदान मल्हाईंदे, अल्लाह जे राह में शहीद थींदे, ॼण घोड़े खां पट ते आयो हुसैन सुहिणे खे छॾे। मुंहिंजे दिल भर जा बचड़ा हली विया, मुंहिंजा सुहिणा हुसैन हली विया, मुझा मुर्शिद हुसैन हलिया, मुझे मोहम्मद घोट जे कुल्हण जा सार हुसैन हलिया। हुसैन साईं मथा जो ते बीठो त हुर आखिरी पसाहन में आ, पर चपन ते मुर्क चाहे ॻाल्हा ॻाल्हा छाहे मोमिन मरंदो आहे त मुर्कंदे मरंदो, मरकंदे मरंदो आहे। हुसैन चए थो हुर हेॾा धक, हेॾा घाव, हेॾा निशान, हेॾा तीर, हेॾा ज़ख़्म अथई, अञा बि मुर्की थो कि सदके वञा। ॻाल्हि ज़हन में आई आहे, इन ॾींहं ते ॻोठ मरी वञा हा, हयाती जेका हुई रहे हा। अॼु ख़ुशि थो थियां जो वञा थो त तुंहिंजे कदमनि खे चुमंदे थो वञा। ॻोठ मरां हा, ॿिया कुल्हो ॾेई खणनि हा, अॼु मुंहिंजो कुल्हे कंदी तूं हुसैन सुहिणो। अॼु न मुर्का त कॾहिं मुर्का, अॼु न मरका त कॾहिं मरका, अॼु न ख़ुशि थिया त कॾहिं ख़ुशि थिया। हुसैन सुहिणे खणी हुनखे पासे ते रखियो आहे। हाणे केरु आयो? 72 शहीद वारे ते बि आया, साथी जन शहीद थी विया। हिकिड़ी अमड़ हुई, ॿुढड़ी हुई, हुसैन जे काफ़िले में गॾी पे थे आई। हुसैन सोनो बीठो आहे, उहा अचे हुसैन पाक जे कदमनि जे भर में बीह। अम्मा छो आई आहीं? साईं सखी आहीं, सखी जो पुत्र आहीं, सखी जो ॾोहिटो आहीं, सखी अमड़ जो दिलबर बच्चो आहीं। ख़ुदा जे नाले मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कर। हुसैन चयो अम्मा छा खपई, छा ॾियां? कि भला ॿियो कुझु न खपे, मुंहिंजो नौजवान पुटु वञी बचो आहे, उनखे मोकल ॾे त मैदान में लही तुंहिंजे कदमनि तां क़ुर्बान थिए। हीअ बि त मां हुई, ॻाल्हाए त सही। सारा तूं ॻाल्हाए, कारा कपिड़ा पाए वेठो आहीं, पहिरें पाता, ॾाढे पाता, तोखे किथां बला लॻी आहे? जवाब दे, किथां भई? अचे हियान छोरा टरू टरू होशियार तो सुन लियो, वफा फैली आहे, बवार पई हले मुल्क में बदमज़हबन जी। अल्लाह पनाह में रखे। आमीन चो, आमीन चो, आमीन चो। नबी करीम जे ज़ात बरकत जे बचरे हज़रत हुसैन फरमायो अम्मा हे निहारे मुड़े, अम्मा तुंहिंजो बच्चो हाणे ताज़ो घोट थियो आहे,
उन शादी कई उन जो नगवा उन पंहिंजे मुड़स मां छा पिरायो जो तुंहिंजे पुट खे छॾियां साण के थी मुंहिंजा दिल भर मुंहिंजे हुसैन जी ज़ात बाबरकात मुने जो नग बि मुंहिंजे पुठियां बीठी आहे उहा बि चए थी मूंखे बि क़बूल आहे जो मुंहिंजो मुड़ुस हुसैन जो सिपाही थी शहीद थी वञे उहो तोसां गॾु जन्नत में हले उन जी घरवारी चए थी मां मोहम्मद जे बचड़नि जी बुहारीदार थी ज़िंदगी गुज़ारींदसि चओ सुभान अल्लाह ॾाढा ॾाढा जो खुदा जंहिंखे घुरे उहो शहीद थियो आहे ऐं अॼु ताईं करबला में हुसैन पाक जे रोज़े जे अंदरां दफ़न कनि वारी ते शहीद थी विया हज़रत इमाम अली अकबर जंहिंजो लक़ब हो शब्बीह मोहम्मद नबी पाक जी सुहिणी सूरत हुन में लॻनि मुहादरा हूंदा न कहते अब्बे जो मुहादरो को अमर जे मुहादरे को ॾाॾे जे को नाने जे को कंहिंजे मुहादरे ही मदीने वारे जे मुहादरे ते हो चओ सुभान अल्लाह ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह नबी करीम जे मुहादरे ते हो हबीबे पाक जे मुहादरे ते हो जेको ॾिसंदो हो मदीने वारे जो ख़्वाब में दीदार कंदो हो सुबुह जो मदीने वारा पुछंदा हा बेख़बर कंहिं जहिड़े मुहादरे ते ॾिठी त इमाम अली अकबर अंगुर खणंदो हो चवंदा तुंहिंजो ख़्वाब सचो आहे वाकई अकबर मदीने जे मीर जे शक्ल सां लॻे बातों में है रंगीनी ये तकरीर मोहम्मद गेसू है के हर जुल्फ ये राहगीर मोहम्मद चेहरा है के आईना तस्वीर मोहम्मद मोकलाए थो सभिनी निहारियो लुड़क लड़ी आया दाहन न चंबा न धक्कन न बेचैनी न इन अल्लाह मासाबरीन जो मज़हर हुया कुरान पाक जी आयतुनि जा आमिल हुया मलाकन लिखियो पे त इब्राहिम सोए हिकिड़ो बच्चो थे कोठो त अखियुनि ते पर्दारे थे कोठई वो हवा सोना इब्राहिम जा पोटा हुसैन मोहम्मद करीम जे कुल्हम जा सवार हिकिड़ो कुसे त ॿिए खे सिंगारे मोकिले ॿियो कुसे टे खे मोकिले अखियूं ॿधी कोठो हो पिसर खे खलील पर पंहिंजे बचन जा खून अखियुनि सां ॾिठा हुसैन ज़र माल खे लुटाईंदा हाकिम हज़ार हुआ राहे खुदा में कई बचन सिर जी सखा हुसैन आयो मैदान में अली अकबर सुहिणे ईअं यज़ीदन खे केरायो जे तेज़ हवा वणनि खे केराईंदी आहे पर मथां मालिक मिठे जी रज़ा बीठी हुई हिकिड़े पासे कज़ा बीठी आहे ॿिए पासे रज़ा बीठी आहे हुसैन चयो त कज़ा क़बूल आहे छो त रब जी रज़ा इन सां गॾु बीठी आहे अली अकबर शहीद थियो हज़रत असगर शहीद थियो कासिम सोनो शहीद थियो जन नबीयन में आखिरी नबी मिठो मोहम्मद करीम इन करबला जे शहीदन में आखिरी शहीद हज़रत हुसैन एडा गंदा ज़हन दुनिया ते हलिया एडा बद मज़हब दुनिया ते आया लिखन था डेबियू हो पिड़ में ही न पियो अचे कमजोर हो डिगनो हो मुझे खुदा दी मार पवई या ज़बान कटजी वञे जहन्नम जा ॿारन बणजण वारा आखिरी कर डिगण जो दलील नाहे नबी करीम सभिनी जो सरदार आखिर में आयो आहे हुसैन शहीदन करबला वारनि जो सरदार आखिर में आयो आहे जॾहिं मैदान में आयो त मलाकन मरहबा चई ऐं नबी वेठा मंज़र ॾिसनि चओ सुभान अल्लाह चओ चओ बेटाई घोट बयान थो फरमाए ॾाढी रत रत्यास रत सां छा भरी ॾाढा 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 न न ॾाढी था ॾिसो त ॼण जुलाब वरितो चिॿो बूथ कंदव आहलूं कंदव चथरूं कंदव बुढ़ी मर्द जो मदीने जे मीर जे सुन ते टोकू हुसैन जी ॾाढ़ी एतिरी शानदार ॾाढ़ी जो भिटाई घोट बयान थो फरमाए त ॾाढ़ी रत रत्यास
नंदत मोती गुथिया चोरी माह चंद्र जे पिड़ में पेशान्यास अल्लाह नूर समावाति वल अर्द जलवो ज़मीनास। हुसैन जो सिर करबला में पियो आहे त ॼण चोरी जो चंद्र हेठि लही आयो। अल्लाह नूर समावाति वल अर्द जलवो ज़मीनास। ककरा करबला जा मादर थे मेरियास फटन तारत फुड़ा अलीअ थे उघियास वो मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले खून जे। इन मैदान में जिते हिकु न ॿ न कई कुंदर रब जे नाले ते कुर्बान थिया पिया हुसैन जॾहिं ज़मीन ते आयो दुश्मन मथां ते बीठो चए तो कहिड़ो ॾींहुं हा जाॻो कहिड़ो ॾींहुं हो तव्हां चवंदा त जुमे जे ॾींहुं भत कजां जुमे जे ॾींहुं बछ कजां जुमे जे ॾींहुं कुकर विढ़ाजां कुत्ता विढ़ाजां निमाज़ न पढ़ता। जुमे जो ॾींहुं अहिड़ो सुहिणो ॾींहुं मदीने में मिस्कीन गरीब सहाबी मोहम्मद करीम सखी वटि आया कि बिला मालदार पैसे वारा हज था कनि उहो दर्जो असांखे त कोन मिलंदो गरीब आहियूं। साईं चयो जुमो मिस्कीन जो हज आहे छा आहे तव्हां वरी भत बि जुमे जे ॾींहुं रचियो वॾा ॾांग कुही कर्ज़ खणी फटे सटे मुल्क खे भत करे वेठो चइसई चढ़ी बची बची हासिल 3000 टुटरो चढ़ी हालत अहिड़ी आहे जो ॾांद वारो थो तर खड़काए ओ भाऊ त पाण अंदरी कोठीअ में वेचारी अमर थी दर ते बि अब्बा कोन खाईंदासीं पीतासीं मुंहिंजा बच्चा कोन खाईंदासीं पाहे पिनी पूरी कंदो जाॻो था ॻाल्हायो त सही। वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन तुंहिंजो छा ज़मीन ते आयो पुछे तो यज़ीद जो कहिड़ो ॾींहुं आहे ख़बर तो हुयसि साईं जुमे जो ॾींहुं आहे चए थो जुमे जो ॾींहुं आहे मथा पीरनि जो मींहुं आहे हुसैन शींहुं आहे जंहिंजो निमाज़ सां नींहुं आहे। अल्लाह जी निमाज़ पढ़बी सजदो कबो परे थी वञो त मां अल्लाह जी निमाज़ पढ़ा चयोसीं हिते का मस्जिद आहे को काबो सुभान अल्लाह चओ शायर के तो न मस्जिद में न बेतुल्ला के दीवारों के साये में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साये में। चलो सुभान अल्लाह कट जाना तेो कटी था ड्राहे साहे पंहिंजी बिहारींदा आहियो ये कैसे कटियो त कैसे कंदो सावा इंशाअल्लाह। न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साये में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साये में। चलो सुभान अल्लाह। हुसैन सजदे में मलाइको जी मौला तहां चयो न त पैदा न कर बचड़ा न्याणियूं पुट भार सोट सब अल्लाह जे दीन जे मैदान में हल के शहीद थी विया के तंबन जे विथन खां पंहिंजे दिलबरनि जो दीदार था कनि सब्र लॻो पियो आहे सख़्तो लॻो पियो आहे। मुंहिंजे हुसैन खे बचनि जी गिणती न हुई पुट न्याण जी गिणती न हुई त मदीने नग मुंहिंजा कीअं वेंदा। हुसैन खे इन टाइम ते यादि आहे त अल्लाह जी निमाज़ पढ़ंदो निमाज़ वाइदो कयो छो नथा कयो डिॼो था तकलीफ़ थी अचे पढ़ो निमाज़ हथ मथे करो गैरत वारो वॾेरो सॾे जीउ थाणे जो सिपाही सॼो जीउ
मुझे मिस्कीन के दर ते सॾे जी, को दोस्त चे सॾे जी, को भाउ चे सॾे त जी, भत जो सॾ मिले त गोॾनि खां कांच मथे देगी कुल्हे ते हीअ कार पई थी पई उते जी। रब जे निमाज़ सॾ थी त न अची पोइ मुस्लमान छाजो खुदा जे सॾ खे जी न चवी, अल्लाह जे सॾ ते न अची त छाजी मुस्लमान। बटे समय तो जे भाई जोगी थिया त पर कल में दी पार पंजन सां पंज अब तू त ॻाल्हा पंजन सां पूरो रही आया 30 मटार तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी। हुसैन सजदे में शहीद थियो, दुनिया मरहबा कई। शायर जो शेर प्यारो शेर, जथो चिश्मे गिरिया मजरे दीने गुहर बोती रही, सले खे पाणी ॾिबो आहे त साओ थियो। हुसैन पंहिंजी पाक रत ॾेई मुहम्मदी दीन खे साओ थियो। चिश्मे गिरिया मजरे दीने गुहर बोती रही, कट गया सर पर नमाज़े हक अदा होती रही। इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है, इनकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है। सजदे तो सबने किए इनका नया अंदाज है, इसने वो सजदे किए जिन पर खुद खुदा को नाज है। सजदे कंदे दुआ तो भरे, या रब तो नाना जान की उम्मत को बख्शिते। चो सुभान अल्लाह। मुझे महबूब थई मेहरबान नबी। ॾाढियूं ॻाल्हियूं हुयूं पर टाइम घणो थी वियो आहे। मेहरबान आला हजरत छा तो बयान फरमाए, जिसके माथे शफाअत का सहरा रहा। घोट खे छा ॿधल आहे मथे ते?